एहसास प्रोग्राम सेंटर से जीअं त असां गॾु हिते केतिरा ई जेके माण्हू अची रहिया आहिनि एहसास प्रोग्राम सेंटर ते रश लॻी पई आहे ऐं असां सां गॾु जेके हिते कुझु मौजूदु माण्हू आहिनि असां उन खां पुछा कंदासीं त हुन जो हुन हवाले सां छा चवणु आहे। एहसास कफ़ालत प्रोग्राम थी रहियो आहे, जेको कुझु थी रहियो आहे सही आवाज़ तेज़ सही असां हुनखे मञूं था, हलो सभिनीनि खे सही मिले पियो ऐं उनखे पंहिंजे फर्स्ट क्लास हिसाब सां। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा त हिन में काफ़ी मसइला अहिड़ा आहिनि जेके माण्हू परेशान थियनि पिया, छो त किथां किथां जा माण्हू अचनि था, उन्हनि खे तक़रीबन 4 खां 500 रुपया ख़र्च आहे ऐं उन्हनि खे मैसेज मिले थो, अचनि था वरी बैंक तां वापसि खाली वञनि था त बाबा तुंहिंजा पैसा कोन आया, वरी ॿिए ॾींहुं अचे थो। त असां हिननि खे जेको आहे पंहिंजो असांजो जेको चेयरमैन आहे सानिया लश्कर या हिनजा जेके बि मेन चेयरमैन या इदारा आहिनि उन्हनि खे असां इहो चवंदासीं त महिरबानी करे को अहिड़ो सिस्टम ठाहियो जो पैसा अचनि ऐं माण्हू खणी वञनि, फ़ाइदे वठण जे बजाए माण्हुनि जो नुक़सानु न थिए ऐं पोइ ते परेशान थियनि था। ऐं तव्हां ॾिसो त पुलिस उन्हनि जी तजलील करे या हेॾा होॾा थियनि था, रश कनि था माण्हू, त असांजो अर्ज़ु इहो आहे त असां पंहिंजे प्रोग्राम खे सेटिंग करियूं था, यस कयूं था, बहितर प्रोग्राम आहे, सुठो थियो आहे, पर रहियो मसइलो त हुन में थोरो अहिड़ो सिस्टम रखनि जो इज़ी हुजे ऐं माण्हू रुलनि ऐं परेशान न थियनि, माण्हू जेको माण्हू बेइज़ती खां बची वञनि। तकरीबन असल में ये एहसास प्रोग्राम जेका शुरू थियो आहे तीअं तकरीबन असांजा काफ़ी माण्हू परे परे खां अचनि था, के सोंडा खां अचनि था, के अञा कई जाइ खां अचनि, किन ग़रीबनि वटि भाड़ो बि कोन्हे ऐं के वीचारा मानी बि सचने में खाई पी पोइ हिते पोइ जेॾी महिल अचनि था तेॾी महिल उनजा मसइला हल कोन था थियनि ऐं के मैसेज बि अचनि था, नेट था जेके मैसेज माण्हू घुराइनि था उन्हनि खे बि तस्लीम कोन पिया कनि, जेको उनखे जेको अॻियां कनि था। हाणे ग़रीब मिसकिन माण्हू अचनि पिया, रुलनि पिया, वक़्त पर हेॾा पोइ वठ पकड़ लॻी पई आहे। हाणे मिसकिननि सां असां चऊं था जेकॾहिं इहो प्रोग्राम कढियो वियो आहे त महिरबानी करे इनखे सुठे नमूने सुहिणे अंदाज़ में हलायो वञे त ग़रीबनि ताईं पंहिंजो हक़ु पहुचे ऐं ग़रीबनि खे पंहिंजी शइ मिले ऐं उन में गवर्नमेंट जो फ़ाइदो आहे ऐं सभिनी जो हक़ु लॻे थो त जेकॾहिं हर हिकु माण्हू ईअं थो चाहे त असांखे जेके हिकिड़ी शइ आई आहे त मिलणु खपे। इन जो मक़सदु इहो कोन्हे त कोई जेको बेगुनाह ग़रीबनि खे रुलाइणु इहो मुनासिबु कोन्हे ऐं गवर्नमेंट ऐं नुमाइंदनि जा फ़वाइदा आहियूं ऐं महिरबानी करे इन शइ खे अॻिते करियो ऐं ग़रीबनि सां इंसाफ़ थिए। कार्ड नंबर मुझे मोकल है, मेरा है कार्ड नंबर कितने भी है स्कूल कोने डिग्री कॉलेज में भी है बहुत थोड़ा चिंता थो ना यार, थोड़ा डिसिप्लिन रखो, जी नाज़रीन असां हिन वक़्तु जेको मौजूदु आहियूं असां डिग्री कॉलेज में मौजूदु आहियूं जेके एहसास प्रोग्राम जा जेके पैसा मिली रहिया आहिनि ऐं असां सां गॾु जेको हिते मौजूदु आहे जो ऑफिसर जेको आहे रोमान असां गॾु मौजूदु आहे हुन खां असां पुछा कंदासीं त हिन वक़्तु जेको आहे घणा पेमेंट तव्हां ॾींदा आहियो ऐं रोज़मर्रा जे हिसाब सां हिते घणा माण्हू तव्हां वटि कास्ट ॾींदा रोमान तव्हां असांखे ॿुधाइजो। फर्स्ट ऑफ ऑल तव्हां इहो चवंदुसि त तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मौक़ो ॾिनो असांखे राय ॾियण जो। बेसिकली हिते डेली बेसिस ते 400 खां 500 माण्हू अचनि था, जिनमें लेडीज़ बि आहे मर्द बि आहे। उनमें असां डेली बेसिस ते सर्व कंदा आहियूं, तक़रीबन कॾहिं 150 कंदा आहियूं, कॾहिं 120 कंदा आहियूं, कॾहिं 200 कंदा आहियूं, माना जहिड़े हिसाब सां हमारा रश हूंदी आहे। ऐं वरी जेको आहे नए सिले सां किस्त स्टार्ट थी आहे त असां तव्हां ॾिसी सघो था असां वर्किंग करियूं पिया ऐं माण्हुनि खे सर्विस प्रोवाइड कयूं पिया, जंहिंमें असां फुल पेमेंट 12,000 रुपीज़ पर माण्हू खे जेको सो आहे ॾियूं पिया विदाउट एनी जेको सो कॉस्ट, माना को कटौती नथा कयूं, पूरा 12,000 रुपया ॾियूं पिया। ऐं इन जे अलावा तव्हां ॾिसो डेली बेसिस ते इशू बि अचनि था, जिन्हनि जा थंब इम्प्रेशन मैच नथा थियनि या जिन्हनि जो फॉर एग्ज़ाम्पल माण्हू डेथ थी आहे उन्हनि जी बि असां फार्म वग़ैरह जी हेॾा होॾा जेको बि असां कंप्लीट एंटरटेनमेंट हूंदी आहे उहा कस्टमर खे ॾियूं पिया ऐं उन्हनि खे जेको सो फेस कयूं पिया। जी नाज़रीन जीअं त असां जेको हिते जे माण्हुनि खां पुछा कईसीं त हुनजो इहो चवणु आहे त असां जेके रोज़मर्रा हिते अचूं था असां वटि जेको मैसेज बि आयल आहिनि ऐं असां जेको हिते अचूं था त या त असांजो अकाउंट में नथो थिए या त उहो चवनि था अव्हांजे अकाउंट में पैसा आहिनि कोन। हुनजो इहो चवणु आहे त असां जेको मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अचूं था असांखे रोज़ 500 खां 1000 रुपया ऐं किरायो लॻे थो, पर हिते अहिड़ी का बि जेको सहूलियत न हुअण जे करे जेको आहे असांखे हिते परेशानी थी थिए। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, छतो।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.